परहेज़गारनि जे लाइ हिदायत आहे। या रब्बुल आलमीन उहे परहेज़गार केरु आहिनि? फरमायूं उन जी पहिरीं सिफ़त इहा आहे कि अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब, उहे अणॾिठे ईमान आणनि था। उहे ग़ैब ते ईमान आणनि था ऐं ग़ाइबाना अंदाज़ ते ईमान आणनि था। फरमायूं कि ग़ैब जेको आहे उनखे चइबो आहे कि जेका शइ इंसान खे उन जी ज़ाहिरी अक़ल ऐं हिस सां सम्झ में अची न सघे, अक़ल सां बि सम्झ में न अची सघे, ऐं उन जी हिस, जेके हिस्से ज़ाहिरी आहिनि उहे 5 आहिनि। मिसाल तौरु अखियुनि सां ॾिसणु, कननि सां ॿुधणु, ऐं नक सां सिंघणु, हथु लॻाइणु, ऐं ज़ुबान सां चखणु। तो जेका बि शइ इन्हनि 5 शयुनि सां हासिल न थिए, इनखे ग़ैब सॾियो वेंदो आहे। इनखे साईं ग़ैब सॾियो वेंदो आहे। तो फरमाइनि था कि जीअं अल्लाह सुब्हानहू व तआला जी ज़ात पाक, इहो 5 शयुनि न अखियुनि सां ॾिसी सघिजे थो उनखे, न कननि सां ॿुधी, न नक सां सिंघी, न हथ सां उनखे हथु लॻाए सघिजे थो, न ज़ुबान सां उनखे चखी सघे थो। तो इन करे अल्लाह ते ईमान आणणु इहो ईमान बिल ग़ैब थींदो। ऐं उन खां अलावा फ़रिश्ता, क़यामत, जन्नत, दोज़ख, इन सभिनी ते ईमान आणणु जेके न अखियुनि सां ॾिसण में अचनि, न कननि सां ॿुध में अचनि, न ज़ुबान सां चखण में अचनि, ऐं न नक सां सिंघण में, न हथु लॻाइण, ऐं न अक़ल सां सम्झ में ईंदियूं आहिनि, उन्हनि खे ग़ैब सॾियो वेंदो आहे। ऐं इन्हनि जे इल्म खे इल्म ग़ैब सॾियो वेंदो आहे। तो फ़लिहाज़ा जेका शइ न कन सां, न नक सां, कंहिं बि शइ सां सम्झ में ऐं न अचे, तो उनखे कीअं ॼाणे सघिबो? फरमाए कि उनखे ॼाणण जी ज़ात सिर्फ़ु हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी आहे। हुज़ूर नबी मुकर्रम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अल्लाह वहदहु ला शरीक आहे। रब सुब्हानहू व तआला जी हबीब फ़रिश्तनि जे लाइ ॿुधायो उन्हनि जो वजूद आहे। जन्नत दोज़ख जो ॿुधायो उन जो वजूद आहे। ख़ुदि क़ुरान में ख़ालिक़ काइनात हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पाक ज़ुबान हक़ जे पंहिंजे पाक ज़ुबान मां क़ुरान खे जारी फरमायो। ऐं हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको फरमाइनि, उन ते इंसान खे ईमान रखणु ऐं अक़ीदो पको रखणु, इनखे ईमान बिल ग़ैब ऐं ग़ाइबाना ईमान खे अणॾिठे ईमान खे तक़वा जो पहिरों शर्त करार ॾिनो वियो आहे। ऐं इन दौर में के फितना हली रहिया आहिनि जेके चवनि था कि असीं मआज़ अल्लाह सुम मआज़ अल्लाह अणॾिठे ईमान अणॾिठे अल्लाह खे नथा मञूं। उस ज़ालिमा, अणॾिठे अल्लाह खे मञणु इहो ई त ईमान बिल ग़ैब आहे। अणॾिठे अल्लाह खे कि असीं तव्हांखे जीअं तफ़सील ॿुधायोसीं, ग़ैब सॾिबो ई इन खे आहे कि जेको न अखि सां ॾिसण में अचे, न कननि सां ॿुधण में अचे, न ज़ुबान सां चखण में, न नक सां सिंघण में, न हथु लॻाइण सां अचे, न अक़ल सां सम्झ में अचे, इहो ई ईमान बिल ग़ैब ऐं अणॾिठे ईमान आहे। अणॾिठे ईमान आणणु इहो ई त ईमान ऐं तक़वा जो पहिरियों शर्त आहे। माज़ अल्लाह, जेकॾहिं तूं अणॾिठे अल्लाह खे नथो मञी त पोइ तुंहिंजो त ईमान ई न थियो, ईमान बिल ग़ैब ई न थियो। फ़लिहाज़ा जॾहिं ईमान बिल ग़ैब ई न थियो त पोइ फ़लिहाज़ा तोखे मुस्लमान सॾाइण जो को हक़ ई हासिल न आहे। ऐं नंबर 2 कि अल्लाह सुब्हानहू व तआला फरमायो कि अल मुत्तक़ीन, ही किताब परहेज़गारनि जे लाइ हिदायत आहे जेके अणॾिठे ईमान आणनि था। वयुक़ीमून सलात, ऐं नमाज़ क़ाइमु कनि था। फरमायूं कि इहे उन जी ईमान वारनि जी क़ाइमु करणु। कुझु चवनि था कि जीअं हाणे इहे सोशल मीडिया ते नऊं हिकु फितरो थी रहियो आहे कि अल्लाह त सिर्फ़ु नमाज़ क़ाइमु करण जो हुकुम ॾिनो आहे, पढ़ण जो माज़ अल्लाह हुकुम न ॾिनो आहे। वरी चवनि था कि नमाज़ खे रब सुब्हानहू व तआला क़ुरान में किथे बि नमाज़ जो हुकुम न ॾिनो आहे। ज़ालिम, जेकॾहिं तूं क़ुरान पाक खे पढ़ियल हुजी हा, तो क़ुरान पाक जे सूरे बकरा जी, जेका क़ुरान जी सभ खां पहिरीं सूरत आहे, उन जे सूरे बकरा जे 3 आयत में अल्लाह युक़ीमून सलात, नमाज जे क़ाइमु करण जो हुकुम अता फरमायो। चए थो नमाज़ पढ़ण जो को बि हुकुम अल्लाह क़ुरान में न ॾिनो आहे। तो फ़लिहाज़ा इहो तुंहिंजी अक़ल जो क़ुसूरु आहे, इहो जेको आहे तुंहिंजे इल्म जो क़ुसूरु आहे, तूं न पढ़ियल आहीं त इन में तुंहिंजी ग़लती आहे। फ़लिहाज़ा क़ुरान में बार बार अल्लाह सुब्हानहू व तआला नमाज़ जे क़ाइमु करण जो हुकुम अता फरमायो। अच्छा, नमाज़ क़ाइमु करण मां मुराद छा आहे? फरमाए कि नमाज़ क़ाइमु करण मां मुराद इहा आहे कि नमाज़ खे पंहिंजे पूरे हक़
अदा करण सां उनखे अदा करणु ऐं पढ़णु जीअं नमाज़ जा ज़ाहिरी ऐं बातिनी जेके आदाब आहिनि उन्हनि सभिनी सां मुस्ताबाद सां सुन्नतुनि सां ऐं ज़ाहिरी ऐं बातिनी आदाब सां नमाज़ खे पढ़णु इनखे ई नमाज़ क़ाइमु करणु चयो वेंदो आहे। नंबर 2 कि नमाज क़ाइमु करण मां मुराद छा आहे? फरमाइनि था उलमा किराम फरमाइनि था कि या तो युकीमुन सलात मां मुराद इहा आहे कि नमाज खे क़ाइमु कनि था, मतिलबु इहो आहे कि नमाज़ जे पढ़ण ते हमेशगी ऐं दवाम इख़्तियार कनि था कि उहो नमाज़ खे हिकु ॾींहुं पढ़ियऊं, 2 ॾींहं न पढ़ियऊं, या हफ़्ते में 1 मरतबा पढ़ियऊं, या महीने में 1 चकर पढ़ियऊं, उन नमाज़ पढ़ण ते हमेशह नमाज़ खे नथा पढ़नि या नमाज़ खे अदा नथा कनि। तो अल्लाह फरमायो कि युकीमून सलात, यक़रऊन सलात न फरमायो, नमाज़ पढ़नि था। जेकॾहिं मिसाल तौरु कंहिं शख़्स ॾींहं में 1 चकर नमाज़ पढ़ियो त इहो बि नमाज़ पढ़णु चयो वेंदो इनखे, पर अल्लाह इहो न फरमायो कि यक़रऊन सलात नमाज़ पढ़नि था, बल्कि फरमायो युकीमून सलात नमाज़ खे क़ाइमु कनि था, हमेशह क़ाइमु कनि था। जीअं नमाज़ फ़र्ज़ थियो उन टाइम खां वठी ता सुबुह क़यामत ताईं जेके ईमान आणण वारा ऐं तक़वा ऐं मुतक़ी हूंदा उन्हनि जी पहिरीं सिफ़त ईमान आण ॾिठे अल्लाह ते ऐं अण ॾिठे ईमान आणींदा फ़रिश्तनि ते, मलाइकनि ते, जन्नत दोज़ख ऐं अल्लाह ते। ऐं ॿियो नमाज़ खे क़ाइमु कनि था कि जेतिरो अल्लाह सुब्हानो व तआला उन्हनि खे ज़िंदगी बख़्शी आहे उन पंहिंजे मरण ताईं उहो नमाज़ जे क़ाइमु करण ते हमेशगी कंदा, हमेशह नमाज़ खे पढ़ंदा रहंदा। इनखे ई नमाज़ जो क़ाइमु करणु सॾियो वेंदो आहे। नाज़रीन सामीन किराम के ऐं ख़ुशियूं ज़ाहिरी ऐं बातिनी ख़ुशियूं ऐं न्याज़ निवड़त सां नमाज़ अदा करणु इनखे नमाज़ क़ाइमु करणु चयो वेंदो आहे। जीअं हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजी हदीस में आहे, जिब्रील अमीन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ख़िदमत में हाज़िर थियो, या रसूलल्लाह मूंखे एहसान जे बारे में ॿुधायो, तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि एहसान हीअ आहे कि तूं अल्लाह जी इबादत ईअं करें जीअं तूं अल्लाह खे ॾिसी रहियो आहीं, अल्लाह जी ईअं इबादत करें जीअं तूं अल्लाह खे ॾिसी रहियो आहीं। फरमायो कि जेकॾहिं इहा कैफ़ियत तो में पैदा न थिए कि ईअं अल्लाह जी इबादत करें जीअं रब खे तूं ॾिसी रहियो आहीं, इहा कैफ़ियत तो में पैदा न थिए त पोइ अल्लाह जी ईअं इबादत कर, नमाज़ ईअं पढ़ कि गोया कि उहो ख़ालिक़ काइनात तोखे ॾिसी रहियो आहे, उहो रब तोखे ॾिसी रहियो आहे। उन खां बाद में कि अल्लाह सुब्हानो व तआला जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेको शख़्स ॼाणी वाणी नमाज़ छॾे ॾिनो उन जा सभु अमल बर्बाद थी वेंदा ऐं उन खां अल्लाह जी ज़िमेवारी ख़तमु थी वेंदी एसी ताईं जो अल्लाह ॾांहुं रुजू करे ऐं तौबा करे ऐं नमाज़ खे शुरू करे। ऐं हज़रत अबू दरदा खां मरवी आहे, नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जंहिं शख़्स ॼाणी वाणी नमाज़ छॾे ॾिनी उन जा सभु अमल बर्बाद थी विया। माज़ला हदीस मुबारक में हदीस जा इहे बि लफ़्ज़ आहिनि कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जंहिं शख़्स ॼाणी वाणी नमाज़ छॾे ॾिनी उन ते ॼण कुफ़्र कयो,